ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। मर्जी व जन्म जो निजी संस्कार, पहिरीं स्मृति ऐं पहिरों गुण। 5/12/78 जा महावाक्य आहिनि। अॼु बाप दादा विश्व जी सर्वश्रेष्ठ आत्माउनि खे ॾिसी हर्षित पिया थियनि। सर्व आत्माउनि मां असां ॾाढी थोरी सी आत्माउनि जो अहिड़ो श्रेष्ठ भाग्य आहे। जे ॿार भाग्य विधाता बाप खे ॾिसी हर्षित थींदा आहिनि, उहो बाप बि भाग्यवान ॿारनि खे पाए करे ॿारनि खां बि जास्ती ख़ुशि थींदा आहिनि। छो जे एतिरो समय खां ऐं एतिरा सभु ॿार बिछड़ा हुआ, वरी खां मिलिया, त छो न ख़ुशी थींदी बाबा खे न। एॾो समय खां असां आत्माऊं बाबा खे यादि पिया करूं, पुकारऊं पिया, ऐं बाबा अची करे मिली आहे, त छो न ख़ुशी थियणी खपे। हर ॿार जी विशेषता या हर सितारे जी चमक, हर ॿार जी विशेषता, हर सितारे जी चमक, हर रूह जी रंगत, रूहानियत जी ईश्वर झलक जेतिरो बाप ॼाणंदा आहिनि, ओतिरो ॿार स्वयं बि कॾहिं भुलिजी वेंदा। बाबा छा था चवनि कि असां ॿारनि जी विशेषता, असां आत्मा सितारनि जी चमक, असां रूहनि जी रंगत, असां रूहानियत जी ईश्वर झलक जो असां में आहे, जेतिरो बाप ॼाणंदा आहिनि न, ओतिरो ॿार स्वयं बि कॾहिं भुलिजी वेंदा आहिनि। सर्व विघ्ननि सां, सर्व प्रकार जी परिस्थितियुनि सां या तमोगुणी प्रकृति जी आपदाउनि सां सेकेंड में विजयी थियण जे लाइ सिर्फ़ु हिकु ॻाल्हि निश्चय ऐं नशे में रहे। उहा कहिड़ी आहे? बाबा जो ॿुधाइनि था, सर्व विघ्न, सर्व प्रकार जी परिस्थितियुनि सां, तमोगुणी प्रकृति जी आपदाउनि सां सेकेंड में विजयी थियण जे लाइ सिर्फ़ु हिकु ॻाल्हि निश्चय ऐं नशे में रहे। वो कहिड़ी आहे? जो बार बार ॼाणंदा बि आहियो, संकल्प ताईं स्मृति बि रहंदी आहे, लेकिन संस्कार रूप में न रहंदी आहे। सोचता बि आहियो, सम्झंदा बि आहियो, ॿुधंदा बि आहियो, पोइ बि कॾहिं कॾहिं भुलिजी वेंदो। कहिड़ी ॻाल्हि आहे उहा? कहिड़ो हिकु ॻाल्हि आहे? उहा छा आहे? ॾाढी पुराणी ॻाल्हि आहे। वारे मां, वहारे मां, मां केरु आहियां? मां हिकु चमकदो सितारो, परम ज्योति, परम सितारे जी संतान आहियां, देव आत्मा आहियां, पुण्य आत्मा आहियां, महान आत्मा आहियां, शक्तिशाली आत्मा आहियां, परम पवित्र, परम पूजनीय आत्मा आहियां। त सदा यादि रहे, वारे मां इहे ॿुधंदे ख़ुशी बि थींदी आहे, पोइ बि भुलिजी वेंदा आहियो। इहे ॿुधंदे ख़ुशी बि थींदी आहे, पोइ बि भुलिजी वेंदा आहियो। हिन मर्जी व जीवन जे जन्म जे संस्कार वारे मां ई आहिनि। त पंहिंजे जन्म जे निजी संस्कार, जन्म जी पहिरों स्मृति, जन्म जो पहिरों बोल, मां श्रेष्ठ ब्रह्मण आत्मा आहियां। ऐं उन खां बि बाबा चवनि था, ये यादि रखो कि मां श्रेष्ठ ब्रह्मण आत्मा आहियां। ब्रह्मण आत्मा यादि करण सां मम्मा बाबा बि यादि अची वेंदा, शिव बाबा बि यादि अची वेंदो। ब्रह्मण आहियां त ब्रह्मण जे स्वरूप में मुंहिंजा माउ पीउ मम्मा बाबा आहिनि। ऐं पोइ ब्रह्मण कीअं ठहिया? कंहिं ठाहियो? पवित्र ठहिण जी शक्ति कंहिं ॾिनी? शिव बाप, शिव ॾाॾो बि यादि अची वियो, है न। शिव ॾाॾो ऐं मम्मा बाबा, त मां श्रेष्ठ ब्रह्मण आहियां।
इनखे बि भुलिजी वेंदा आहियो। भुलिजण जो खेल सुठो लॻंदो आहे, अधु कलाक भुलिजण जो खेल में खेॾे आहियो, हाणे बि इहे ई खेल सुठो लॻंदो आहे। बाबा पुछो त ब्रह्मण अर्थात सदा स्मृति स्वरूप। त ब्रह्मण अर्थात सदा स्मृति स्वरूप रहंदा आहियो। ब्रह्मण अर्थात स्मृति स्वरूप, ब्रह्मण अर्थात सदा समृत। स्वरूप खे भुलिजण हिनखे छा चईंदासीं? कोई न, ये त उहो ई थी वियो न, कंहिंजी पहिरियों ॿिए घर में रहंदा हुया, पोइ शादी खां पोइ ॿिए घर में रहंदा आहिनि। त हाणे जंहिं घर में जंहिं ख़ानदान जा आहिनि उनजी यादि हूंदी आहे न, मां हिन ख़ानदान जी आहियां, हाणे पहिरियों हुन ख़ानदान जी आहियां। त ईअं ई असांखे बि यादि रखिणो आहे कि पहिरियों असां शूद्र कुल जा हुयासीं, हाणे असां ब्राह्मण कुल जा आहियूं। पहिरियों असां शूद्र कुल जा हुयासीं, हाणे असां ब्राह्मण कुल जी आत्मायूं आहियूं। त जॾहिं असां हुन स्मृति में रहंदासीं न, तॾहिं माण्हू बि असांखे हुन ई दृष्टि वृत्ति सां ॾिसंदा आहिनि कि मां केरु आहियां? श्रेष्ठ ब्राह्मण आहियां। ब्राह्मण अर्थात सदा स्मृति स्वरूप, सदा समृद्धि स्वरूप। स्वरूप खे भुलिजण हिनखे छा चईंदासीं? बाप दादा खे ॿारनि जो इहे खेल खे ॾिसी तरस ईंदो आहे, हसी बि ईंदी आहे। एतिरी महान आत्मायूं कंदियूं आहिनि, एॾी महान आत्मायूं कंदियूं आहिनि, ऐं बि हिकु ॾाढो वंडरफुल खेल कंदा आहिनि। कहिड़ो ॼाणंदा बि आहियो सुठी तरह सां। तव्हां माण्हू ई ॿुधायो छा खेल कंदा आहियो? बाबा चवनि था तव्हां ॿार ई ॿुधायो छा खेल कंदा आहियो, ॼाणंदा बि आहियो सुठी रीति सां। हिकु त भुलिजण जो खेल कंदा आहियो, ॿियो तव्हां माण्हू ई ॿुधायो छा कंदा आहियो। कोई नाज़ नखरा कंदा आहिनि, कोई आँख मिचोली खेॾंदा आहिनि, कोई नाज़ नखरा कंदा आहिनि, कोई आँख मिचोली खेॾंदा आहिनि। कॾहिं वाह चईंदा आहिनि, कॾहिं हाय कंदा आहिनि। हाणे हाय हाय आई हुई त न करिणो, सदा वाह वाह करिणो। त हिकु त असां भुलिजी वेंदा आहियूं, इहे हिकु ग़लती कंदा आहियूं। ॿियो आहे नाज़ नखरा कंदा आहियूं, आँख मिचोली खेॾंदा आहियूं। अच्छा, इहे त सभु ॼाणंदा आहियो न कि कंदा आहियूं। इन खां बि वंडरफुल ॿियो खेल बि आहे, इन खां बि वंडरफुल बाबा चवनि था ॿियो खेल बि आहे। जॾहिं बाप जा ॿार ठहियो, मर्जी विया ठहियो, पहिरीं प्रतिज्ञा कहिड़ी कई पहिरीं प्रतिज्ञा, इहा बि सुठी रीति सां ॼाणंदा आहियो। वाइदो छा कयो उनखे बि ॼाणंदा आहियो न। त पहिरीं प्रतिज्ञा जो वाइदो कयो उहो ॼाणंदा आहियो। बाबा जो ठहियासीं कीअं? असांखे सेंटर में मुरली ॿुधण जी परमिशन, मधुबन में परमिशन, सभिनि खां मुख्य न पवित्रता। त बाप सां वाइदो, बाबा वाइदो कराई न, ऐं तव्हां स्वीकार बि कयो। स्वीकार करण खां पोइ छा कंदा आहियो? बाप चई शूद्रपन जे विकारी संस्कार छॾो। बाबा चई शूद्रपन जा विकार छॾो, आत्मा जे विकारी संस्कार रूपी चोलो परिवर्तन करो ऐं ईश्वर संस्कार जो दिव्य चोलो पायो। शूद्रपन जी निशानी अशुद्ध वृत्ति दृष्टि परिवर्तन करे सदा पवित्र दृष्टि ऐं वृत्ति विशेष निशानियूं धारण कई। बाबा चवनि था असां ॿियो छा कयो हुयो? बाबा सां वाइदो कि हाणे असां शूद्रपन जी ड्रेस लाहे छॾंदासीं, विकारी संस्कार रूपी चोलो परिवर्तन करे
ऐं ईश्वरित संस्कार दिव्य चोलो पाईंदासीं। शूद्रपन जी निशानियूं अशुद्ध वृत्ति दृष्टि परिवर्तन करे पवित्र दृष्टि ऐं वृत्ति विशेष निशानियूं धारण कयूं। सर्वश्रेष्ठ ते श्रेष्ठ संबंध ऐं संपत्ति जे अधिकारी ठहियो। बाबा पुछनि त इहे सभु चेक करणो आहे। छो जो हिन ज्ञान में मुख्य आहे ई पवित्रता। जेसिताईं पवित्र न ठहींदासीं तेसिताईं दृष्टि वृत्ति बोलचाल शुद्ध न रखंदासीं तेसिताईं असांजो बुद्धि रूपी बर्तन शुद्ध न थींदो। अॼु बाबा चई न धारणा जे लाइ बुद्धि रूपी बर्तन सोने जो हुजिणो खपे, त उहो सोने जो कीअं थींदो? पवित्रता सां, है न। इहे बि सुठी रीति सां यादि आहे न, लेकिन पोइ बि छा कंदा आहियो? जो श्रेष्ठ आत्माएं हूंदियूं आहिनि उहे संकल्प में छॾी हुई अर्थात त्याग कई हुई ॻाल्हि पोइ वरी धारण न कंदियूं, वरी धारण न कंदियूं आहिनि कि मां अॼु खां ईअं न संकल्प कंदमि। कोई चवंदो न मां अॼु खां ईअं न ॻाल्हाईंदमि, त कुझु बि थी वञे न ई ॻाल्हाईंदा, भले उन्हनि जे संकल्प में अचे। लेकिन असां हाणे छा प्रॉमिस कयो आहे कि संकल्प में बि धारण न कंदासीं, हिकदमि अविद्या थी वेंदी, हिकदमि अविद्या थी वेंदी। सभी आत्माएं शुद्ध आहिनि, मां बि शुद्ध आहियां, उहो बि शुद्ध आहे। संकल्प तॾहिं असां श्रेष्ठ आत्मा ठहींदासीं। सदा यादि रखो कि मां श्रेष्ठ आत्मा आहियां, त मूंखे इहे छीछी विकारी ॻाल्हि छीछी विकल्प व्यर्थ संकल्प खे मूंखे हाणे संकल्प में बि धारण न करणो आहे। जीअं धरनी ते किरी हुई चीज़ फेंकी हुई चीज़ रॉयल ॿार कॾहिं न उठाईंदा। तव्हां सभिनि संकल्प धारण कयो ऐं इहे विकारी बुद्धि सां फेंके छॾियो, इहे विकारी बुद्धि सां फेंके छॾियो। त बाबा चवनि था कि हाणे सदा असांखे छा ॾिसो, इहे जेकी ॻाल्हियूं आहिनि न, इन सां असां प्रतिज्ञा ख़ुदि सां प्रतिज्ञा करूं, बाबा मां श्रेष्ठ आत्मा आहियां। हाणे मां कॾहिं बि संकल्प में बि व्यर्थ संकल्प विकारी संकल्प खे स्वीकार न कंदमि। ईंदा सही उन ॾींहुं बाबा चई न कल्ह कि बाबा खां अवॉर्ड वठिणो आहे त व्यर्थ संकल्प, व्यर्थ के एकदम अवॉइड करणो, व्यर्थ ऐं नेगेटिव संकल्पनि खे अवॉइड करणो। त इहे असां पंहिंजे मन में विहारे छॾूं, मूंखे इहा धारणा करणी आहे, मूंखे बाबा खां अवॉर्ड वठिणो ई आहे। जानकी दादी चवंदा हुआ कि धर्मराजपुरी में भी धर्मराज असांखे प्राइज़ ॾे, उनजे उहो अहिड़ो कर्म करो कोई कि धर्मराज भी असांखे सलाम करे। त असांखे न बाबा जा या जेका भी दादियुनि जी क्लासिस हूंदियूं आहिनि, अगरि तव्हां उहो ॿुधंदा आहियो न, कम से कम उहो न त बाबा ॾिसो छा चई, मूंखे त अवॉर्ड वठिणो। अॼु बाबा चवनि था तव्हां श्रेष्ठ आत्मा आहियो न, त जेकी श्रेष्ठ आत्मा हूंदी आहे न, उहो संकल्प सां बि छॾी हुई चीज़ अर्थात त्याग कई हुई ॻाल्हि धारण न कंदी आहे। त असां जनम ते ई अपवित्रता खे त्यागियो आहे न, अपवित्रता में सभु अची वियो, व्यर्थ संकल्प बि अची वियो। त हाणे असांखे सदा यादि रखिणो आहे मां श्रेष्ठ ब्रह्मण आत्मा आहियां, मां बाबा खे इहा चीज़ ॾेई छॾी। हाणे मां कोई बि विकारी संकल्प खे संकल्प में बि मन में बि न अचंदी।
एतिरो जॾहिं असां संकल्प कंदासीं न इहो पुरुषार्थ त बाबा जी मदद मिलंदी है न। अगरि असां डोंट केयर थींदासीं, असां चईंदासीं संकल्प त अचनि ई था, छा करूं। न न न, बाबा चए थी न, संकल्प सां बि छॾी हुई चीज़, त्याग कई हुई चीज़ खे मूंखे संकल्प में बि धारण न करणो आहे, हिकदमि अविद्या थी वञे। कोई असांजे साम्हूं विकारी सीन बि अची वञे न त बि असांखे सम्झ में न अचे इहे छा था करनि, असांखे पतो ई न आहे छा था करनि न। कंहिं ॿार जे साम्हूं इहे विकारी ॻाल्हियूं, विकारी चीज़ूं, कुझु गंदगी वारियूं, त हुनखे सम्झ में ईंदो इहे छा था करनि। अॼुकल्ह जा ॿार त तमो प्रधान आहिनि, पर त बि हिकु बि नंढे ॿार, छा कोई कंहिं माण्हू ॿार जे साम्हूं कोई शरीर छॾे डेड बॉडी पई आहे त हुनखे उहो दुख थींदो छा। हुनखे थोरी पतो आहे हीअ शरीर छॾे हली आहे, इहो माण्हू वेही रोईंदा त हुननि जे रोइण सां उहो रोईंदो, लेकिन हुनखे उहा फीलिंग थोरी हूंदी हाणे हीअ हली वियो, हीअं थी वियो, हूअं थी वियो। माण्हू चईंदा इहो सां रहियो ई न, त असांखे बि त बाबा चईंदा आहिनि न, तव्हां त हाणे ब्राह्मण कुल जी आत्मा आहियो, त हाणे असांखे सभु कुझु भुलिजणो ई आहे। हाणे असांखे यादि करणु, ॾिसो जॾहिं दादियुनि शरीर छॾियो या कोई बि ब्राह्मण कुल जी आत्मा शरीर छॾंदी आहे त उन ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं उन्हनि जो उन ॾींहुं ई सभु शुरू थी वेंदो आहे। कोई हीअं यादि थोरी कंदा आहिनि, दुखी थी करे थोरी कोई यादि कंदो। चाहे ब्रह्मा बाबा, मम्मा, दादियूं ऐं अॼु ताईं कंहिंखे ॾिठो आहे दुखी थी करे यादि करनि कि हाणे वीचारा उहो कॾहिं न ईंदा, केॾो मज़ो ईंदो हुयो हुन सां, ईअं हुननि जी सुठी ॻाल्हियूं यादि कंदी। त ईअं असांखे बि असांखे यादि रखिणो आहे कि मां ब्राह्मण कुल जी आत्मा आहियां। शिव बाबा मुंहिंजो ॾाॾो, मम्मा बाबा मुंहिंजा माता पिता आहिनि। त हुन रीति असांखे माण्हुनि जे संबंध संपर्क में ईंदासीं न त असां में उहे ई संस्कार, अॼु बि कोई असांजे साम्हूं दुखी थी करे रोए त असांखे दुख जी फीलिंग ईंदी आहे न। कोई बि पंहिंजो संपर्क वारो बि या कोई परां वारो बि कंहिंखे कंहिंजो दुख ॾिसी रोइणु ईंदो आहे। त ईअं ई असांखे चेक करिणो आहे ख़ुदि खे, ऐं चेक करे सुधारणो आहे। बाबा खे ॿुधाइणो आहे, बाबा मूंखे अञा ताईं इहे संकल्प अचनि था। त एज़ अ ब्राह्मण फैमिली जो मेंबर, परफेक्ट ब्राह्मण फैमिली जो मेंबर, असांखे ईअं संकल्प न अचणा, तॾहिं असां ऊच पद पाए सघंदासीं। हाणे खां ई ख़ुदि खे सुठी रीति सां चेक करो। तव्हां सभिनि संकल्प धारण कयो आहे ऐं इहे विकारी बुद्धि सां फेकियो आहे न, बेकार सम्झी, बिगड़ी हुई वस्तु सम्झी प्रतिज्ञा कई, त्याग कयो, वचन वरितो, पोइ इहे विषय सेवन न कंदासीं, पोइ छा कंदा आहियूं। फेकी हुई चीज़, गंदगी चीज़, गंदी चीज़, बेकार चीज़, जली हुई चीज़, है ना, वस्तु वरी खां उठाए करे यूज़ छो था करो। उहो ॻाल्हियूं बि असांखे स्मृति में न अचणी खपनि न। कॾहिं कॾहिं कोई माण्हू सीरियल ॾिसे, मूवी ॾिसे, हुन में कोई विकारी सीन, घर गृहस्थी में त पाण न ॾिसूं त माण्हू त ॾिसंदा ई आहिनि। घर गृहस्थी में रही करे पुरुषार्थ करणु ॾाढी वॾी ॻाल्हि आहे न। श्री उन्हनि जो वातावरण, वायुमंडल, त अगरि तव्हांजे घर गृहस्थी में इहे सहयोग आहे त तव्हां केॾा लकी आहियो न। त जंहिंजी घर गृहस्थी में सभी माण्हू विकारी हुजनि, हिकु हुजे वीचारो उहो ब्राह्मण, वीचारो छाजो, हुनजो त माता पिता बाबा आहे त वीचारो त आहे न, बाक़ी वीचार आहिनि। पर त बि उन्हनि जे लाइ त ॾाढो वॾो चैलेंज आहे न। पर असांखे चैलेंज न सम्झो, असांखे सम्झणो आहे मां कमल जो फूल आहियां,
मां परफेक्ट कमल जो फूल आहियां, मां परफेक्ट गुलाब जो फूल आहियां। त बाबा चवनि था कि तव्हां वाइदो छा कयो, त पोइ फेंकी हुई चीज़, गंदी चीज़, बेकार चीज़, जली हुई वस्तु वरी खां उठाए करे यूज़ छो था करो। सम्झो खेल छा कंदा आहिनि। बाबा जो ॿुधाइनि था न कि ॿार खेल कंदा आहिनि, कॾहिं भुलिजी वेंदा आहिनि, कॾहिं नटखट ठही वेंदा आहिनि, कॾहिं ईअं जेका प्रतिज्ञा कंदा आहिनि असां न कंदासीं, उहे ई ॻाल्हियूं वरी करण लॻी वेंदा आहिनि। त बाबा चवनि था अहिड़ो खेल न करो। अनजाने जो खेल कंदा आहियो न, खेल ॾिसी तरस बि ईंदो आहे ऐं बाप दादा खे हसी बि ईंदी आहे। जानी जानर हार त ठहिया आहियो, लेकिन ठहिणो आहे करन हार। जानी जानन हार त असां ठही विया आहियूं, असांखे सभु पतो त आहे, लेकिन बाबा असांखे चवनि था कि हाणे करन हार ठहो। हाणे छा कंदव, करन हार ठहिण जो विशेष कार्यक्रम करे ॾेखारो। त अॼु खां असांखे करन हार ठहिणो, जो बि बाबा जी श्रीमत आहे, मर्यादायूं आहिनि, डायरेक्शन आहिनि, उहे सभु करे ॾेखारिणो, उहे सभु करे ॾेखारिणो आहे। बाबा चवनि था त संकल्प द्वारा त्याग करी हुई बेकार वस्तुनि खे संकल्प में बि स्वीकार न करो। सोचो, स्वयं खां पुछो केरु आहियां मां, छा थो करां मां। बाबा चवनि था सोचो, स्वयं खां पुछो केरु आहियां, छा थो करां। हीअं जॾहिं असां एकांत में वेठा हूंदा आहियूं न, त ख़ुदि ई सोचो कि मां केरु आहियां, मां छा थी करां, वचन छा कयो आहे, कर्म छा थी करां। हीअं असांखे हाणे सॼो ॾींहुं कम में न बिज़ी रहणो आहे। कर्म कयो ठीकु आहे न, कई माण्हुनि खे सॼो ॾींहुं ईअं लॻंदो आहे न, ईअं करूं। हा करो ठीकु आहे, लेकिन ज़्यादा कर्म कॉन्शियस में न अचो। हथ रूपी कर्मेंद्रियूं असांजी जेकियूं आहिनि उहे कर्म करनि थियूं, लेकिन बुद्धि में असांखे सोचिणो आहे मां इहे कमु करां थी त मां छा थी सोचां, मां फालतू ॻाल्हियूं थी सोचां, तंहिंखां सुठो त मां बाबा खे यादि करे बाबा जी कोई ॻाल्हि सोचे करे कर्म करां न। हथनि सां कमु करां थी, कपिड़ा धोयां थी, रोटी ठाहियां थी, जेसि समय दिमाग़ ॿारनि खे कुझु चइणो आहे, डायरेक्शन ॾियणो आहे। ॾिसो हीअं कोई बि ॿार खे बि डायरेक्शन ॾियणो आहे न, त हीअं सोचो, अॼु बाबा चई न अवतरित थी करे, कि हाणे मां हिन शरीर में अवतरित थी करे हिन आत्मा खे हीअं चवां थी, पोइ वापसि शांति थी वञे। बार हुनखे न चओ। त बाबा चवनि था सोचो, स्वयं खां पुछो मां केरु आहियां, छा थी करां, वचन छा कयो आहे, कर्म छा थी करां, वाइदो छा कयो आहे, निभायां छा थी। पंहिंजे स्वमान श्रेष्ठ स्मृति, श्रेष्ठ जीवन जी साथी स्वरूप, समृद्धि स्वरूप। बाबा चवनि था पंहिंजी स्वमान, पंहिंजी श्रेष्ठ स्मृति, पंहिंजो श्रेष्ठ जीवन, स्वमान में रहो, पंहिंजी श्रेष्ठ स्मृति में रहो, पंहिंजे श्रेष्ठ जीवन जी समृद्ध स्वरूप ठहो। चइण छा, करण छा, अहिड़ी वंडरफुल खेल हाणे बंदि करो। श्रेष्ठ स्वरूप, श्रेष्ठ पारधारी ठही श्रेष्ठता जो खेल करो। श्रेष्ठ स्वरूप, श्रेष्ठ पारधारी ठही
हाणे श्रेष्ठता जो खेल करो तॾहिं असां श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो ठही सघंदासीं। छा था चवनि बाबा? श्रेष्ठ स्वरूप, श्रेष्ठ पाठधारी असांजो स्वरूप छा आहे? हिकु त निराकार आत्मा ऐं ब्रह्मण आत्मा। मां निराकार आहियां ऐं ब्रह्मण आहियां, ये श्रेष्ठ स्वरूप यादि रखो। मां श्रेष्ठ पाठधारी आहियां। हाणे मां कहिड़ो पाठ थी वॼायां? हिन पूरे विश्व खे बाबा सां गॾु स्वर्ग थी ठाहियां। श्रेष्ठता जो खेल करो, अहिड़ो संपूर्ण आहुति जो संकल्प करो तॾहिं परिवर्तन समारोह थींदो। बाबा चवनि था हाणे मन में हिकदमि दृढ़ संकल्प करो कि मुंहिंजे अंदरि जो बि अञा विकार, बुराइयूं, पुराणी स्मृतियूं, पुराणे संकल्प, बोध, व्यवहार, जो कुछ भी पुराणो आहे न, उहो सभु मां बाबा जे हिन बेहद यज्ञ में स्वाहा थी कयां। बसि स्वाहा करे छॾियो, ॿियो कुझु बि यादि न हुजे, सिर्फ़ु बाबा ऐं बाबा जी श्रेष्ठ मत ऐं बाबा असांखे छा कार्य ॾिनो अथई, उन रीति ई हर हिक जी उन रीति संकल्प हलनि, बोल बोलो, गृहस्थी संभालो, लेकिन संकल्प ऐं मत बाबा जी यूज़ करो। बाबा जो असांखे मत ॾिनी अथई न, उन अनुसार बाबा जी गृहस्थी सम्झी करे हलायो। त बाबा चवनि था कि हाणे अहिड़ो परिवर्तन समारोह मल्हायो। हिन समारोह जी डेट संगठित रूप में निश्चित करो। ये जेको समारोह कहिड़ो मल्हाइणो आहे? संपूर्ण आहुति जो संकल्प, संपूर्ण आहुति जो संकल्प करो तॾहिं परिवर्तन समारोह थींदो। त परिवर्तन समारोह जी डेट संगठित रूप में फिक्स करो। कॾहिं असां परिवर्तन, कल्ह बि संडे ॾींहुं बि बाबा चई न डेट ॿुधायो, कल्ह जी ओनली डेट, अर्थात कि असां बाबा छा था पुछनि कि अगरि असां हाणे दृढ़ संकल्प करो कि हाणे मूंखे इहे करिणो ई आहे, त उहा ई असांखे डेट फिक्स करणी आहे कि कहिड़ी डेट ताईं मूं में जो बि पुराणो मूंखे कढिणो आहे मां हिकदमि पंहिंजे हिसाब सां संपूर्ण ठही वञा कि हा बसि हाणे मूंखे एतिरो, मां बसि ठही हुअमि, मां एतिरो ई पुरुषार्थ करे सघंदी आहियां, मां एतिरी ई महिनत, बाबा मां त बसि संतुष्ट आहियां पाण सां। त ईअं अगरि तव्हांखे कोई पुरुषार्थ करिणो आहे, कोई सेवा करणी आहे, कुझु रहियल आहे, सम्झो हाणे असांजो अंतिम घड़ी अची वई, त हाणे मुंहिंजे संकल्प में ईंदो छा मूंखे अञा इहा सेवा करणी आहे, मूंखे अञा पंहिंजे अंदरि इहे कमी खे कढिणो आहे, इहा धारणा करणी आहे। अगरि न ईंदी त तव्हां बाबा खे चओ बाबा मां तयारु आहियां, बसि हाणे जी मां हाणे हिन सेकेंड तयारु आहियां, हलो भले। अगरि तव्हांखे कुझु पुरुषार्थ करिणो आहे त ॾिसो, अगरि तव्हां में कोई संस्कार आहे त तव्हां केतिरनि ॾींहंनि में उनखे कढण जो पुरुषार्थ कंदव। हाणे सेकेंड में दृढ़ संकल्प करे उनखे छॾे सघंदा आहियो। बसि हाणे खां मां संपूर्ण मुहूर्त, इन हिसाब सां पंहिंजी डेट ॿुधायो बाबा खे, पंहिंजे हिसाब सां ई ॿुधायो कि बाबा मां इन डेट ताईं मूं में जो बि कमी कमज़ोरियूं आहिनि उहे छॾे करे ऐं हाणे मां रेडी आहियां। त इहे चेक करो, बाबा खे ॿुधायो, बाबा इहे त इन हिसाब सां बाबा डेट असांखां पुछंदा आहिनि। अच्छा, त बाबा खे छा ॿुधाईंदव? परिवर्तन समारोह जी डेट। बाबा चवनि था संगठित रूप में, यानी संगठन या त तव्हां पंहिंजे हुन ते करो
सेंटर ते की कल्ह बाबा चयईं डेट फिक्स करो, त असां बि पुरुषारत करे डेट फिक्स। वैसे बि हाणे बटियुनि जो टाइम थो हले, है न, त इहे ई असांखे इन हाणे जे ॾींहुं तव्हां बि बटियूं कंदव न पंहिंजे सेंटर ते या घर में, 1 घंटो 1/2 घंटो बाबा जी सॼो ॾींहुं यादि करो। बाबा मां तव्हांखे सॼो ॾींहुं यादि थी कयां, मूं में जेकी बि कमी कमज़ोरी आहे उहा सभु ख़तमु थी वेंदी, त इन हिसाब सां असां पंहिंजी फाइनल स्थिति ते पहुची वेंदासीं, त उहा ई डेट थी वेंदी। अच्छा, अहिड़ा दृढ़ संकल्पधारी, और सभिनि खां सुठी ॻाल्हि आहे अगरि असांखे पंहिंजे पाण खे परिवर्तन करिणो आहे त उहा आहे दृढ़ संकल्प, कि बसि हाणे खां मां हिन संकल्प खे मन में अचण ई न ॾींदी। हाणे मां कर्मेंद्रियुनि खां त सभी ठीक थी विया आहिनि, बाबा चईंदा आहिनि न, तव्हां बि चेक करो। हाणे बाक़ी आहे कि संकल्प में थोरो थोरो व्यर्थ ऐं विकारी इन जी बि अविद्या थी वई, त दृढ़ संकल्प सां न असां पंहिंजी ॾाढी सारी कमज़ोरियुनि सां हाणे हाणे ई मुक्ति पाए सघंदा आहियूं। मां दृढ़ संकल्प थी करां, मां सर्वशक्तिवान आत्मा दृढ़ संकल्प थी करां कि अॼु खां वठी मां ईअं न कंदमि। अहिड़ो संकल्प बि मूं वटि न ईंदो, सदा निराकारी ऐं श्रेष्ठ ब्रह्मण आत्मा। अहिड़ा दृढ़ संकल्पधारी, संकल्प ऐं स्वरूप में समान मूर्त, जानहार ऐं करणहार, हर कर्म द्वारा स्वयं जी श्रेष्ठता ऐं बाप जी प्रत्यक्षता करण वारा सर्वश्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा हाणे दीदी जी सां ॻाल्हाइनि था। बाप त हर ॿार खे बुलाइण ते बाप त हर ॿार जे बुलाइण ते अची वेंदा आहिनि, ॿार जो आज्ञा करणु मञंदा आहिनि, लेकिन हिन बार कुझु साथ में खणी बि वञिणो, हिन बार कुझु साथ में खणी बि वञिणो। ॿार त साथ आहिनि ई, लेकिन साथ छा खणी वेंदासीं। बाबा हुन समय जॾहिं आया हुया त बाबा चई मां त अची वियमि, लेकिन हाणे मां कुझु खणी वेंदमि, त ॿार त मूंसां गॾु आहिनि, त बाबा चवनि था छा खणी वेंदमि, हर ॿार जी दृढ़ संकल्प जी अंतिम आहुति खणी वेंदमि। त बाबा खे यज्ञ जो प्रसाद अंतिम आहुति हूंदी आहे न, त दृढ़ संकल्प जी अंतिम आहुति ॾेई सघंदा आहियो कि हाणे असां में जरा बि शूद्रपन जो संस्कार, विकारी संस्कार न हूंदा। जॾहिं असां कंदासीं न रोज रोज, त असां पूरो ख़तम थींदो वेंदो। ॾिसो हाणे अगरि असां बाबा खे ॾींदासीं कि हा बाबा मां दृढ़ संकल्प करां थी कि हाणे मूं में कोई बि शूद्रपन जो विकारी संस्कार, कोई बि शूद्रपन जी कोई बि ॻाल्हि न हूंदी, मां हिकदमि श्रेष्ठ ब्रह्मण आहियां। त बाबा चवनि था जॾहिं तव्हां ॾींदव न, त अगरि असां में कोई बि पुराणो स्वभाव संस्कार कोई ॻाल्हि ईंदी त सही, एग्ज़ाम त वठंदे, लेकिन असां छा स्मृति में लाईंदासीं कि मां सभु शूद्रपन जी सभु संकल्प, मत, संस्कार, स्वभाव, स्मृति सभु कुझु ॾेई छॾियो। हाणे बसि मां श्रेष्ठ ब्रह्मण आत्मा आहियां, हिन सृष्टि ते अवतरित थी आहियां। बाबा ईश्वरीय संस्कारनि जो दिव्य चोलो पाए करे मां हिते पाठ थी ॿुधायां। यज्ञ जी रचना साकार सृष्टि में साकार द्वारा थी। ब्रह्मा पंहिंजो पाठ वॼाए करे ब्राह्मणनि खे यज्ञ जी ज़िमेदारी ॾिनी अथई न। सम्झंदा आहियो कि असां ज़िम्मेवार आत्मा आहियूं।
ये न सोचो जो सेंटर ते आहिनि, जो मधुबन में आहिनि, जो वॾा वॾा आहिनि, उहे ज़िम्मेवार आहिनि। हर आत्मा ज़िम्मेवार। अॼु असां चऊं था असां ब्रह्म कुमार कुमारियूं आहियूं, असां बाबा खे बाबा जी मत ते हलण वारा मेरे आहियूं, पास त तव्हांखे बि 3-4 माण्हू उन जोड़ियां ई पर लेके नज़र आए सां थे। ॾिसंदा। असांखे ॾिसी करे ई माण्हू चईंदा, ईअं बि चई सघंदा आहिनि, अरे इहे ब्रह्म कुमारी वारा त ईअं कंदा आहिनि। सोचो तव्हां ज़िम्मेवार न आहियो। त यज्ञ ब्रह्मा बाबा पंहिंजो पाठ ॿुधाई, ब्राह्मणनि खे यज्ञ जी ज़िम्मेवारी त ॾिनई, यज्ञ जी विशेष प्रसाद बाप दादा वठंदा। यज्ञ जी विशेष प्रसादी बाप दादा वठंदा, ॾेई सघंदा आहियो। कोई बि मिलण अरे ईंदो आहे त हुनखे प्रसाद ॾींदा आहियूं न। बाप दादा भी प्रसाद वठण, बाप दादा भी प्रसादी वठी वेंदा, बाप दादा खे प्रसादी ॾींदा। ये प्रसाद ॾियण सां विश्व जो परिवर्तन थियणो। कॾहिं बि तव्हांखे दुनिया में कोई दुखी माण्हू लॻे न, अॼुकल्ह त ॾाढो दुख आहे, त हुननि खे ॾिसी करे इहे सोचजो इन जे दुख मुंहिंजे कारण, छोजी मां अञा ताईं परिवर्तन न थी आहे न, तॾहिं माण्हू दुखी आहे। जे ॾींहुं मां परिवर्तन थी वेंदमि उन ॾींहुं दुनिया जो दुख ख़तम थी वेंदो। छोजी असांजे मथां ज़िम्मेवारी आहे न। अगर असां बाबा खे दृढ़ संकल्प सां शूद्रपन ॾेई छॾंदासीं न, ॾिसो ईअं न सोचो मुंहिंजे परिवर्तन सां छा थींदो। अॼु अगर असां में कोई बि शूद्रपन न रहंदो त असां द्वारा माण्हुनि खे छा मिलंदो, सुख शांति प्रेम आनंद शक्ति। त कोई बि दुखी आत्मा असांजे साम्हूं ईंदी न, उहो पंहिंजो दुख भुलिजी वेंदी। त उहो दुखी आहे छो, छोकी अञा ताईं मूं में एतिरी शक्ति न आई आहे कि मां हुनजे दुख खे हरे सघां, मां हुनखे सुख जी अनुभूति कराए सघां, हुनजे दुख खे भुलाए सघां। हाणे कोई चाहे ई नथो, उहो ॻाल्हि अलॻि आहे न, कोई चाहे ई न, लेकिन अगरि तव्हां वटि कोई अचे तव्हांखे पंहिंजो दुख ॿुधाए, तव्हांजे अॻियां रोए, पहिरी ॻाल्हि त उहा असांजे पास असां में एतिरी शक्ति हुजणी खपे, एतिरी दुखहर्ता सुखहर्ता हुजणा खपनि कि उहो असां वटि अचे ऐं असां हुननि जा दुख हरे करे उन्हनि जे चेहरे ते मुस्कुराहट अची वञे। त असां परिवर्तन थियण आहियूं त सभु परिवर्तन थी वेंदा न। असांजे साम्हूं कोई ईंदो दुखी परेशान, तुरंत हुनखे सुख शांति ख़ुशी मिली वेंदी। त इहे कॾहिं थींदो, जॾहिं असां बाबा खे प्रसाद ॾींदासीं। कहिड़ो प्रसाद ॾियणो आहे बाबा खे, पंहिंजे अंदर कोई बि शूद्रपन आहे अगरि असां संकल्प मत संस्कार स्वभाव स्मृति सब बाबा के प्रसादी जे रूप में ॾेई छॾियो। शिवरात्रि जे सेवा जो साधन जंहिंसां अन्य अनेक आत्माउनि खे परिचय मिले उहो त कंदा ई आहियो, लेकिन साथ साथ अहिड़ो संकल्प करो कि परिचय सां गॾु बाप जी झलक ॾिसण व अनुभव करण जो प्रसाद बि वठो। हिन ये पढ़ा है समय ना इधर ही तो स्टैंड है। दिसंबर जी मुरली आहे त बाबा तयारी कराइनि पियो, शिवरात्रि ईंदी आहे न फेबरवरी में, त बाबा चवनि था शिवरात्रि ते सेवा त कंदा ई आहियो, लेकिन साथ साथ अहिड़ो संकल्प करो कि बाबा जे परिचय सां गॾु बाप जी झलक ॾिसण व अनुभव करण जो प्रसाद बि वठो। जॾहिं असां ॾेई छॾंदासीं शूद्रपन जा संस्कार त असां में बाबा जा गुण अची वेंदा, त असां में बाबा कीअं नज़र ईंदा, बाबा जे गुणनि द्वारा ई त अनुभव थींदो न माण्हू। जीअं कोई फंक्शन आदि थींदो आहे त जाते प्रसाद मिलंदो न उते सभिनि खे आकर्षण थींदो न। अगरि ॾिसो तव्हां, अगरि तव्हांजी गीता
तव्हांजी क्लास में अगरि रोज प्रसाद बाबा जी टोली मिले, दुनिया में छा थींदो आहे, जिते बि मंदिर गुरुद्वारे में आहे न प्रसाद मिले, तॾहिं त उते एॾी भीड़ हूंदी आहे न। बाबा जे घर में बि हूंदी आहे, लेकिन बाबा चवनि था जीअं कोई फंक्शन आदि हूंदो आहे न त जाते, लेकिन अगरि इहे बि दुनिया में अगरि ईअं माण्हू सोचनि त वैसे बाबा जे घर रोज बाबा जे घर मुरली न अटेंड करण, लेकिन टोली वठण ज़रूरी आहे। लेकिन इहे सिस्टम ठाहींदासीं त भीड़ बि बची वेंदी न। लेकिन बाबा जे घर में जो पवित्रता मुख्य आहे न, त बाबा चवनि था जीअं कोई फंक्शन आदि थींदो आहे त ज्यादा प्रसाद मिलंदो आहे, उते सभिनि खे आकर्षण थींदी आहे, न चाहींदे बि माण्हू हली वेंदा आहिनि। प्रसादी आकर्षण, प्रसाद आकर्षण कंदो आहे, प्रसादी जी आकर्षण थींदी आहे। त अहिड़ो लक्ष्य रखो, वायुमंडल ठाहियो, पंहिंजी समृद्धि जे आधार ते असमृत आत्माउनि खे विशेष रहम जे संकल्प जी आकर्षण सां प्राप्ति या अनुभूति जो प्रसाद बाटो। छा करिणो आहे? अहिड़ो लक्ष्य रखो, वायुमंडल ठाहियो, पंहिंजी समृद्धि जे आधार ते। असां हिते कहिड़ो प्रसाद ॾींदा आहियूं? असां हिते आत्माउनि खे शक्ति ॾियण जो प्रसाद ॾींदा आहियूं। असांजो स्थूल प्रसाद न आहे, असांजो आत्मा खे शक्ति ॾियण जो। अहिड़ो वायुमंडल ठाहियो पंहिंजी समृद्धि जे आधार ते, असमृत आत्माउनि खे विशेष रहम जे संकल्प जी आकर्षण सां प्राप्ति या अनुभूति जो प्रसाद बाटो। जेकी असमृत शक्तिहीन आत्मायूं आहिनि न, उन्हनि खे रहम जे संकल्प जी आकर्षण सां प्राप्ति या अनुभूति जो प्रसाद बाटो। असांखे कहिड़ो प्रसाद बांटणो आहे? रहम करण जो। शक्तिशाली वायुमंडल ठाहे करे उन्हनि खे अनुभूति जो प्रसाद बाटो। साथ साथ पंहिंजे महावीरनि जो अहिड़ो विशेष ग्रुप ठाहियो जो दृढ़ संकल्प द्वारा जानहार ऐं करणहार जो साक्षात स्वरूप करे करे ॾेखारे। साथ साथ पंहिंजे महावीरनि जो अहिड़ो ग्रुप ठाहियो जो दृढ़ संकल्प सां जो उन्हनि ॼाणियो आहे बाबा जे ज्ञान में, वो करे करे साक्षात स्वरूप ठही करे ॾेखारे। त बाबा चवनि था जीअं कहावत आहे न, धरत पढ़िए धर्म न छॾिए, अहिड़ी धारणा हुजे कुझु बि सर्कमस्टेंसेस अची वञे, माया जे महावीर रूप साम्हूं अची वञे, लेकिन असांजी धारणा न छूटे, लेकिन असांजी धारणा न छूटे। जीअं शुरू में आपस में पुरुषार्थ जे ग्रुप ठाहिया हुया न, डिवाइन ग्रुप बि ठाहियो हुयो, हाणे कहिड़ी पार्टी ठाहींदा? हिन शिवरात्रि ते पांडव ऐं शक्तियूं ॿई विशेष ग्रुप ठाहिनि जो विघ्न विनाशक ग्रुप हुजे। त हाणे कहिड़ो ग्रुप ठाहिणो आहे? विघ्न विनाशक जो। विघ्ननि खे विनाश करण वारो ग्रुप ठाहिणो। इहे प्रसाद बाप दादा खणी वेंदा, प्रसाद बाप दादा खणी वेंदा। यज्ञ जी आहुति जी खुशबू दूर ताईं फैलदी आहे। जॾहिं यज्ञ हूंदो आहे त आहुति विझंदा आहिनि न, त हुनजी खुशबू दूर ताईं फैलदी आहे न, माण्हू सोचदा आहिनि हा हिते काथे यज्ञ थियो आहे। त बाप दादा साकार वतन सां सूक्ष्म वतन ताईं यज्ञ जी हिन विशेष खुशबू जी ख़ुशख़बरी खणी वेंदा। अहिड़ो प्रसाद तयार करो। त हाणे अहिड़ो प्रसाद तयार करो जंहिंमें असां बाबा खे सभु कुझु पुराणो ॾेई छॾियूं। अहिड़ो प्रसाद तयार करो, साथ में कुझु खणी त वेंदा न, इहो ई आहुति वञण
जो गेट बि खोलंदी। इहे बि आहुति अगरि विझंदासीं न बाबा जे अॻियां त वञण जो गेट बि इहे ई खोलंदी आहुति। दृढ़ संकल्प। हाणे दृढ़ संकल्प करो, असां हिकदमि व्यर्थ, नेगेटिव, अपवित्र संकल्प श्री मत, आसुरी मत, आसुरी स्वभाव संस्कारनि सां मुक्त आत्मा आहियूं। हाणे ये दृढ़ संकल्प करो, मुंहिंजे आत्मा जे मन में कोई भी आसुरी संकल्प टच भी न थी सघे। आसुरी मत मुंहिंजी बुद्धि में न अची सघे। आसुरी स्वभाव संस्कार कोई भी मूंखे टच भी न करे सघे। त अहिड़ो दृढ़ संकल्प जो प्रसाद बाबा खे ॾियो। इन सां ई गेट खुलंदा। सभी एतिरी संख्या वृद्धि खे पाए थी न। हाणे एतिरी संख्या वृद्धि खे पाए थी त वञण जा गेट बि खुलणा खपनि। त गेट खोलण वारो केरु? बाप अकेलो कुझु न कंदो, सभु कुझु कयो छा? कॾहिं कुझु बाबा अकेलो कयो अथई? हाणे बि अकेला न आहिनि। ॿारनि जी चिट चैट हलंदी रहंदी आहे कि बाबा तव्हां अकेला हली वियो। पहिरियों त बाप दादा 2 साथी आहिनि, शिव बाप ब्रह्मा मां, अकेला त न आहिनि न। ॿार बि आहिनि, तव्हां साथी न रहंदा आहियो। वाइदो कयो आहे न, साथ रहंदासीं, साथ हलंदासीं, साथ खाईंदासीं, साथ पीअंदासीं। इहो वाइदो आहे न। हाणे वाइदो बदिली वियो आहे छा? हाणे बि उहो ई वाइदो आहे कि बदिली वियो? हाणे बि उहो ई वाइदो आहे या बदिली वियो आहे, हली वियो आहे? ईअं न। साकार में त थोड़ा समय जो साकार साथ हुयो, थोड़नि जे लाइ साकार जो साथ हुयो। हाणे त साथी सां गॾु आहिनि न। हाणे त सभी साथ आहिनि। अव्यक्त रूप में त सभी साथ रही सघंदा आहिनि न बाबा सां। सिर्फ़ु असांजी अव्यक्त स्थिति हुजणी खपे। साकार में त कई प्रकार जा बंधन हुया, हाणे त निर्बंधन आहिनि बाबा। हाणे त ॿियो ई तीव्र गति आहे। बाप खे सॾु कयो, हाज़िर हुजे। मोह जे मथां बि बलियारी वञिणो आहे न। जॾहिं बलियारी थी आओ त मोह त उन में हिकु अंचली आहे। त बाबा चवनि जॾहिं पूरो ई बलियारी वियासीं त मोह त हुन में हिकु अंचली आहे। सभी साथ रहंदा, साथ हलंदा। सिर्फ़ु अॼु छो, सदा ही साथ हलंदासीं। अच्छा, त सभु हाणे प्रसादी तैयार करणो। हाणे बाबा खे न प्रसाद तैयार करे ॾिजो। पांडव छा कंदा? त कंहिं चयो बाबा बकरे जी ईद आहे, बकरी ईद आहे। कुझु बि करो, लेकिन कुझु करे करे ॾेखारियो। ॾिसंदासीं पांडवनि जो ग्रुप रेस कंदो या शक्तियुनि जो? बकरी ईद मनायो या कोई बि ईद मनायो, मां जो त्याग करणु हिनखे चइबो आहे ईद मनाइण। हाणे ॾिसंदा छा प्रसादी तैयार करे ॾींदा आहिनि। पांडव तैयार कंदा न, या शक्तियूं तैयार कंदियूं त, या ॿई तैयार कंदा? अच्छा, यूपी जोन विशेष भाग्यशाली रहियो। यूपी जी विशेषता आहे न, भाग्यवान वारी धरणी आहे यूपी जी। यूपी जी धरणी कहिड़ी आहे? भाग्यवान धरणी आहे। भक्ति जी भावना ज्यादा है। अहिड़ी भगत धरणी खे भक्ति जो फल, अहिड़ी भगत धरणी, यूपी छा आहे? भगत जी धरणी आहे। अहिड़ी भगत धरणी खे भक्ति जो फल ॾेई निमित ठहिया आहियो न। अॼु बि बाबा चई न, भक्ति जो फल असांखे मिलियो आहे। सभी जोन मां सां यादगार बि ज्यादा यूपी में आहिनि, त यूपी जी यादगार धरणी खे पोइ वरी विशेष यादि दिलायो। यूपी
जी यादगार धरणी खे पोइ वरी खां विशेष यादि दिलायो। यूपी जो विस्तार ॾाढो आहे। विस्तार सां पंहिंजे ज्ञान जो बीज विझी बाप जी कल्प पेरनि वारी फुलवाड़ी ॿियो अधिक तैयार करो। वैसे यूपी जी धरणी फलीभूत धरणी आहे, इन करे ॿियो बि ज्यादा फुलवाड़ी ठाहे सघंदा आहियूं। हर स्थान सां ज्ञान गंगायूं बहींदियूं आहिनि। नदी जो महत्व बि यूपी में ई आहे। नदी जो महत्व बि यूपी में आहे। नहाइण जो महत्व बि यूपी में आहे। जिस स्थूल नहाइण जो महत्व आहे, नहाइण जो महत्व आहे, वैसे चारों ओर ज्ञान नहाइण जो महत्व वधायो है। यूपी जो महत्व आहे महान। नियम पूर्वक ज्ञान जे तीर्थ स्थान जी आदि भी यूपी सां थी। नियम पूर्वक ज्ञान जे तीर्थ स्थान जी आदि भी यूपी में ही थी। पहिरियों पहिरियों सेवा शायद यूपी में ही बाबा चवंदा नियम पूर्वक विधि पूर्वक। हीअं त ॿी जगह थी हूंदी, लेकिन बाबा विधि पूर्वक चवंदा। नियम पूर्वक निमंत्रण अर्थ कानपुर ऐं लखनऊ जी आत्मायूं निमित ठहियूं। दिल्ली में सिर्फ माताउनि जो निमंत्रण हुयो। नियम पूर्वक निमंत्रण कानपुर लखनऊ खां आयो हुयो। दिल्ली जी महिमा पंहिंजी आहे, यूपी जी महिमा पंहिंजी आहे। महानता त ॾाढा आहिनि। हाणे पंहिंजी महानता, हाणे जेतिरी पंहिंजी महानता ॻायल आहे हुन प्रमाण महान कार्य करे करे ॾेखारियो। अहिड़ो विशेष कार्य करो जो सभिनि ताईं, जो अञा ताईं के जोन न कयो हूंदो। हर हिकु जोन खे, हर हिकु बाबा चवनि था, हर हिकु जोन खे हाणे कोई नई सेल्वेशन करे करे ॾेखारे, सॉरी कोई नई इन्वेंशन कढी करे ॾेखारे। हर जोन हाणे कोई इन्वेंशन कढी करे ॾेखारे। मेला भी कया, सम्मेलन भी कया, हाणे कोई नई रूपरेखा ठाहे। त बाबा चवनि था कीअं बि करे नई तरीक़े सां सेवा करो। जेके ॾिसी ॿुधी करे सम्झनि कि अहिड़ो बि कॾहिं ॿुधियो या ॾिठो। आगरा जोन सां मुलाक़ात था करनि बाप दादा। मतलब उन समय आगरा मां भी माण्हू आया हूंदा ॿार। सदा पंहिंजे भाग्य खे सिमरण कंदे ख़ुशी में रहंदा आहियो। वाह मुंहिंजो भाग्य, इहे गीत सदा मन में वॼंदो रहे। वाह बाप, वाह ड्रामा, वाह मुंहिंजो पाठ सदा हिन स्मृति में हर कार्य कंदे अनुभव थींदो आहे। तो सदा छा यादि रखो, वाह बाप, वाह ड्रामा, वाह मुंहिंजो पाठ। ये स्मृति में रखी करे पाठ वॼाइण। सदा हिन स्मृति में रही हर कर्तव्य कंदे अनुभव थींदो आहे। जहिड़ो कर्म कंदा आहियो, कंदे उहे बि कर, जीअं कर्म कंदे उहे बि कर्म जे बंधन सां मुक्त सदा जीवन। हीअं अनुभव करणो असांखे, कर्म कंदे उहे बि सदा जीवन। सतयुग जी जीवन मुक्ति जो वरसो त तव्हां प्राप्त थींदो ई, लेकिन हाणे जे जीवन बंद सां जीवन मुक्त स्थिति जो अनुभव सतयुग खां ज्यादा आहे। हाणे जे जीवन बंद सां जीवन मुक्त स्थिति जो अनुभव सतयुग खां ज्यादा आहे। छोकी हाणे असांखे, असां दुख शांति में रही करे सुख शांति में असां हुनजो अनुभव कंदासीं न, जीवन मुक्ति जो, त अनुभव थींदो न भई हा असां ये दुख शांति में, असां सुख शांति में। सत्य में त हूंदा ई सभु सुख शांति में। त हाणे बि पंहिंजे ज्ञान युग जी शक्ति सां जीवन मुक्त अवस्था जो अनुभव कंदा आहियूं कि हाणे बि बंधन में आहे। ज्ञान छो था वठूं असां? ज्ञान मतलब ज्ञान ॿुधी करे जीवन में सुख शांति सां रहो, उही त जीवन मुक्ति हूंदी आहे।
हाणे बि बंधन में आहियो छा? सभु बंधन समाप्त थी विया, जीवन मुक्त थी विया आहियो न? ज्ञान खे यूज़ कंदव त थी वेंदो, ज्ञान खे यूज़ न कंदव त अञा ताईं हूअं ई रहंदो। कुझु बि थी वञे, लेकिन जीवन मुक्त थियण जे कारण ईअं अनुभव थिए जीअं हिकु खेल था करूं, परीक्षा न लेकिन खेल आहे। तन जो रोग थी वञे, माया जे अनेक प्रकार जा वार हुजनि, लेकिन सभिनि में खेल अनुभव करो। मेरी बाबा चई न, नष्ट मोह अर्थात फरिश्तो केरु हूंदो आहे? नष्ट मोह केरु हूंदो आहे? जेको हर ॻाल्हि में ख़ुशि रहे, ख़ुशी में नचंदो रहे। त ही ख़ुशी में कीअं नचंदासीं? जॾहिं असां हर ॻाल्हि खे खेल सम्झंदासीं। खेल में दुख न थींदो आहे। खेल कबो आहे मनोरंजन जे लाइ। चाहे तन जो रोग अचे, माया जे अनेक प्रकार जा वार अचनि, छो जो बाबा चईंदा आहिनि माया ईंदी त असां क्लास अॻियां वधंदासीं, माया ईंदी आहे असांखे अॻियां वधाइण। ईअं सोचदासीं त खेल ई अनुभव थींदो। खेल में दुख न थींदो आहे। खेल कबो आहे मनोरंजन जे लाइ, दुख जे लाइ न। त खेल सम्झण सां जीवन मुक्त स्थिति जो अनुभव कंदा। जीवन मुक्त या आयो या जीवन बंद, शरीर जो संबंध जो कोई भी बंधन न हुजे, कंहिं भी प्रकार जो बंधन न हुजणो खपे, हुनखे चइबो आहे जीवन मुक्त। कर्म भी करो, शरीर खे संभालो भी, संबंधियुनि सां संबंध भी निभायूं, लेकिन सदा जीवन मुक्त। त ये खेल खेल में फर्ज अदाई निभायो था न, फर्ज अदाई जो भी खेल करो था न, फर्ज अदाई जो भी खेल करो था न। निर्बंधन आत्मा ही ऊंची स्थिति जो अनुभव करे सघंदी आहे। बंधन वारो त हेठि ई बंधल रहे, बंधन वारो त हिन दुनिया में ई बंधल रहंदो, हिन दुनिया जी ॻाल्हियुनि में ई बंधल हुअ रहंदो। ऐं निर्बंधन वारी आत्मा छा हूंदी? सदा उड़दी रहंदी। सभिनि पंहिंजो पिंजड़ो तोड़े छॾियो आहे न, बंधन ई पिंजड़ो। ऐं बंधन कॾहिं थींदो आहे? जॾहिं पंहिंजो मुंहिंजो सम्झंदा आहियूं। त बंधननि जो पिंजड़ो तोड़े छॾियो आहे। फर्द अदाई भी निमित मात्र निभाइणी आहे, लगाव सां न। पोइ चईंदव निर्बंधन, ट्रस्टी ठही करे हलंदा आहियो त निर्बंधन। कोई भी मुंहिंजोपन आहे त पिंजड़े में बंदि आहियो, कोई भी मुंहिंजोपन आहे त पिंजरे में बंदि आहियो। हाणे पिंजरे जी मैना न, स्वर्ग जी मैना थी विया आहियो न। हाणे असां पिंजरे जी मैना न आहियूं, असां स्वर्ग जी मैना आहियूं। शुरू जो गीत आहे न, पिंजरे जी मैना, हाणे त स्वर्ग जी परियूं थी विया आहियो न। सभी स्वर्ग में उड़ण वारियूं आहियो, पिंजरे जी मैना सां फरिश्तो ठही विया आहियो न। अगरि न ठहिया आहियो त अॼु खां मां छॾे छॾिजो। मां मुंहिंजो, मां आत्मा, मुंहिंजो बाबा, बाक़ी सभु बाबा जो सम्झी करे घर गृहस्थी हलायो, धंधो करो, त तव्हां पिंजरे जी महिनत सां छा ठही वेंदो? फरिश्तो ठही वेंदो। हाणे चइबो बि आहे न, बंधन न हुजे, मन जो बि बंधन न। छा करां, कीअं करां, चाहींदो त आहियां, थींदो न आहे, ये मन जो बंधन आहे। चाहींदो आहे, न पाईंदो आहे त कमज़ोर थी वियासीं न। असां चाहिण सां बि नथा प्राप्त करे सघूं त कमज़ोर आहियूं। हिन बंधन सां बि मुक्त हुनखे चइबो आहे निर्बंधन। कि छा करां, मन जे बंधन सां बि मुक्त, चाहींदे हुए नथो करे पायां, त असांजी जो चाहत आहे उहो बाबा खे ॾेई छॾो। असांखे त कुझु चाहिणो न आहे, हाणे त बाबा जी श्रीमत ते कर्म करिणो आहे, नथो थिए त बाबा खे ॾेई छॾो। असांजी त बसि इहे ई हाणे पुरुषारथ आहे न, कि असांखे अंत ताईं बाप जी यादि में रही करे शरीर छॾिणो।
इन जे अलावा अगरि असां कुझु ॿियो कुझु चाहियूं था नथा करे सघूं त इहो बि बंधन थी वियो न। त चाहो ई छो था, चाहना ई हिकु रखो न, बाबा ऐं मां। बाक़ी बाबा खे जो कराइणो हूंदो करायो। बाबा जी घर गृहस्थी आहे, बाबा ॼाणे ॿारनि खे छा खाराइणो कीअणो। असांखे सिर्फ़ु बाबा खे यादि करे सदा चइणो आहे, बाबा मां रेडी आहियां, हलो जो मूंखां कराइणो अथव करायो। त हीअं चओ, पोइ बाबा असांखां सभु कराईंदा त असां निर्बंधन थी वियासीं। जॾहिं बाप जा ॿार ठहिया त ॿार अर्थात स्वतंत्र, लेकिन अञा ताईं तव्हां वॾो ई सम्झंदव ख़ुदि खे, माउ पीउ पति पत्नी सास ससुर ख़ुदि खे ई सम्झंदव त बाबा बि छा करे। इन करे चइबो आहे स्टूडेंट लाइफ इज दी बेस्ट। त ख़ुदि खे छा सम्झो, ॿार सम्झो, तॾहिं निर्बंधन स्थिति जो अनुभव करे सघंदव। त केरु आहियो तव्हां, ॿार आहियो या ॿुढा आहियो? ॿार अर्थात निर्बंध। अगरि पंहिंजे खे पास्ट जीवन वारा सम्झंदा हो त बंधन आहे, मरजी विया सम्झंदा हो त निर्बंधन। चाहे कुमार चाहे वानप्रस्थी, लेकिन सभु बाबा जा ॿार आहिनि। केरु? आत्मा आहिनि। तव्हां भले ई सम्झो असां मां आहियूं, पीउ आहियूं, ससु आहियूं, सहुरो आहियूं, लेकिन बाबा त सॼी आत्मा खे ॾिसनि चई न, हीअ त मुंहिंजो ॿारु आहे। अरे मुंहिंजो ॿारु एॾो बोझ खणी छो वेठो आहे? छो जे असां देहभान में आहियूं। त ख़ुदि खे ॿार सम्झो, बाबा बसि निर्बंधन थी वियो। अगरि पंहिंजे खे पास्ट जीवन वारा सम्झंदा त बंधन आहे, मरजी विया थी वियो त निर्बंधन आहे। चाहे कोई बि आहे, सिर्फ़ु हिकु कार्य जो बाप ॾिनो अथई कि मूंखे यादि करो ऐं मुंहिंजी यादि में रही करे कर्म बि करो। इन में सदा बिज़ी रहो। हीअं न मां ॿाहिरि आहियां त बसि मां त आराम सां पंहिंजी मस्ती में मस्त आहे, बाबा ॼाणे बाबा ई पाण ई कमाईंदो, रोटी ठाहींदो। लेकिन बाबा त असां द्वारा कंदा न। असांखे पंहिंजी आत्मिक स्थिति सां ख़ुदि खे बाबा जो ॿारु सम्झणो, बाक़ी सभु बाबा खे यादि करे कर्म त करिणो आहे न। त हिन में सदा बिज़ी रहो, बाप जी यादि ऐं कर्म। स्थापना जे कार्य में आदि सां जो आत्मा सहयोगी आहिनि, उन्हनि खे विशेष सहयोग ड्रामा अनुसार के न के रूप में ज़रूर प्राप्त थींदो। त शुरू खां स्थापना खां जो आत्मायूं बाबा जे कार्य में सहयोगी थियूं आहिनि, उन्हनि खे विशेष सहयोग ड्रामा अनुसार ई के न के रूप में मिलंदो रहंदो। गारंटी आहे बाबा चवंदा, ये गारंटी आहे। बाप दादा हितां जो रिटर्न बि हिते ई कंदा आहिनि, भविष्य जे लाइ बि जमा थींदो वेंदो। त बाबा जे कार्य में सहयोगी ठहिणो आहे असांखे। न चई बाबा चई न समय ते जो सहयोगी ठहींदो न बाबा जी कहिड़े बि कार्य में, त उन्हनि खे मदद सहयोग ड्रामा अनुसार पंहिंजे पाण ई मिलंदो ई रहंदो। बाप दादा हितां जो रिटर्न हिते बि ॾींदा आहिनि ऐं भविष्य जे लाइ बि जमा थींदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।